इरादो हिमालय वांगर मज़बूत, ज़हन आसमान वांगर बुलंद ऐं समुंड जहिड़ो गहरो। गुफ़्तगू तक़दीर जे कुतबे वांगर साफ़ ऐं सची। दिल ॿार जी मुर्क वांगर मुक़दस ऐं मासूम। ज़िंदगी सिंधुअ जे वहिकरे वांगर सदाईं मसरूफ़ अमल। वजूद सावण जे ककर वांगर फैज़ रसां। इल्म सदाईं समर रेज़। कलम खारा शगाफ़, तलवार खां वधीक तेज़। हिम्मत रुक जहिड़ी ॾाढी। हौसले में पैगुंबराना इस्तक़ामत। जदोजहद में तारीख़ जी रफ़्तार वांगे बेरवयाई। गुफ़्तगू में इल्म ऐं सोच में फ़लसफ़ो। अमल में इनकलाब, बर्ताव में इंसानियत दोस्ती। जाबिरनि जे जबर, हाकिमनि जी हशमत। ॾाढनि जी ॾाढ ऐं ॾहकाओ, डिक्टेटरनि जी सफ़ाकी खून ख़वारी। ज़ुल्म ऐं बर्बरियत के पेरनि सां ठुकराईंदड़। वतन दोस्ती ऐं क़ौम परस्ती ऐं आज़ादीअ जे नज़रिए ते मौत वांगर अणटिड़ती हलंदड़। उहो आहे GM सैयद, जेको कंहिं वक़्तु आलिम, मौरख़, सियासतदान ऐं मुहरिक हो, पर अॼु पंहिंजे लाज़वाल ख़ूबियनि ऐं ख़सलतनि, कोशिशनि, काविशनि जे करे ख़ुदि हिकु इल्मु आहे। तारीख़ आहे, सियासत आहे, तहरीक आहे ऐं तज़किरो आहे। हिन पंहिंजे ज़हन खे इल्म जे समुंड सां मिलाए हिकु करे छॾियो। हू सिंध जी तारीख़ जो लाज़वाल हिसो आहे। हिन सियासत जे उसूलनि खे न रुॻो इजाद कयो आहे, पर पंहिंजे खून जिगर सां आबियारी करे उन्हनि खे ज़िंदा जावेद बणाए छॾियो आहे। हिन पंहिंजे वजूद खे सिंध जी तारीख़ में हमेशह लाइ ज़म करे छॾियो आहे।